सदर मुमलकत इस्लामाबाद मकामी हुकूमत आर्डीनेंस जारी करे छो। आर्डीनेंस तहत इस्लामाबाद के क़ौमी असम्बली जे तकन जे हदुनि मूजिब 3 टाउन कॉर्पोरेशन में विरायो वियो। हर टाउन काउंसिल में एतिरियूं यूनियन काउंसिलूं हूंदियूं जेतिरियूं हुकूमत नोटिफाई कंदी। हुकूमत अवामी एतिराज़नि ऐं सिफ़ारिशनि खां पोइ टाउन कॉर्पोरेशन ऐं यूनियन काउंसिलनि जे हदुनि में तरमीम कंदी। मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन की जाइ ते टाउन कॉर्पोरेशन या टाउन कॉर्पोरेशन्स हूंदियूं। सरबराह जो मतलब टाउन कॉर्पोरेशन जो मेयर यूनियन काउंसिल जो चेयरमैन हूंदो। मकामी हुकूमत जो मतलब यूनियन काउंसिल ऐं टाउन कॉर्पोरेशन हूंदो, जंहिंमें हुकूमत जो मुक़रर कयल एडमिनिस्ट्रेटर हूंदो। फितनल हिंदुस्तान ऐं फितनल ख़वारिज के ॿाहिरीं फंडिंग थी रही है। दहशतगर्दी लाइ अफ़गानिस्तान की सरजमीन इस्तेमाल कई पई वञे। दहशतगर्द मासूम माण्हुनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। क़ौम दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़म है। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो इस्लामाबाद में क़ौमी पैगाम अमन कमेटी कॉन्फ्रेंस के ख़िताब। संदसि चवणु आहे त अमन जो पैगाम ही अॻिते वधण जो दग है। क़ौमी पैगाम अमन कमेटी जो मक़सद अमन के पैगाम के पखेड़ण है। सिंध सरकार पारा रमज़ान महीने में अवाम के रिलीफ ॾियण जो ऐलान। कोशिश कई पई वञे तो मुल्क के ॿियनि सूबनि खां सिंध में मयारी ऐं सस्तो अटो फराहम कयो वञे। ॿियनि सूबनि खां सिंध में अटो सस्तो विकामजी रहियो आहे। रमज़ान मुबारक दौरान खुराक जूं ज़रूरी शयूं मुनासिब अघनि ते फराहम करणु सिंध हुकूमत की अव्वलीन तरजीह आहे, जीअं आम माण्हू महांगाई के दबाव खां बची सघनि। सिंध के खुराक खाते के वज़ीर मखदूम महबूब जमा की प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त ताज़ी मौसमी तब्दीली सबब सूबे के कुछ इलाइक़नि में कणक जा ज़ख़ीरा मुतासिर थिया आहिनि, जंहिं करे थोरो घणो नुक़सान थियो आहे। हिन वक़्त सूबे में 7,30,000 टन कणक मौजूद है। अटे की खोट जो को भी ख़दशो मौजूद न है। रमज़ान मुबारक दौरान नाजायज़ मुनाफ़ेखोरी ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत विच में कुनरी में गाढ़िन मिर्चुनि जी डिहाइड्रेशन यूनिट की बहाली लाइ कयल कोशिशुनि ते इत्तफ़ाक़। इजलास में नंढनि ऐं विचोले दर्जे जी सनतुनि ख़ातिर तवानाई ख़र्च घटाइण लाइ सोलर मनसूबनि ते ड्यूटी ऐं टैक्स में छूट ॾियण बाबति गॾिजी कमु करण जो फ़ैसिलो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वज़ीर आज़म की सनत ऐं पैदावार बाबति सलाहकार हारून अख्तर की वफ़द समेत मुलाक़ात। नंढिन ऐं विचोले दर्जे की सनतुनि की तरक्की बाबति ख़्याल की रिवट। वॾे वज़ीर चयो त नंढिन सनतुनि की तरक्की लाइ ज़रूरी है तो वफ़ाक़ ऐं सूबो गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म के ख़ुसूसी मावन हारून अख्तर चयो त वज़ीर आज़म मुल्क में नंढिन सनतुनि खे हथी ॾियण लाइ ख़ासि कदम खणी रहियो आहे, छो त वफ़ाक़ ऐं सूबनि जी गॾियल कोशिशुनि सां ई मईशत मुस्तहकम थी सघे थी। ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनी चयो आहे त गुरूर में बुडल एक शख्स समूरी दुनिया जा फैसला करे रहियो आहे। उनके इहो समझणु घुर्जे तो इक़्तिदार के उरूज ते ताक़तवर तरीन हुक्मरान सां छा थियो। फिरौन, निमरूद ऐं रज़ा शाह पहलवी सां जेको थियो उहो ई ट्रंप सां थींदो। ईरान खिलाफ फौजी कार्रवाई समेत मुख्तलिफ ऑप्शन से गौर करे रहा हूँ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हू ईरानी ऑप्शंस लीडरनि सां राब्ते में आहिनि। ईरान पे इंटरनेट की बहाली बाबत अरबपति कारोबारी एलन मस्क सां ॻाल्हाईंदा। ईरान गुज़िरियल ॾींहुं जोहरी मुआहिदे ते ॻाल्हियुनि राब्तो कयो। हू उन सां मिली सघनि था। ईरान भी इसराइली मुज़ाहिरनि की हिमायत जो ऐलान करे छॾियो। इसराइली परॾे वज़ीर गैदून सार जो चवणु आहे त इसराइल ईरान में हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि की कामयाबी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करे थो।
कराची के इलाके खारादर में लियारी गैंगवार जमील छांगा ग्रुप के बत्ताखोर के मुकाबले में मारण की दावा। पुलिस मूजिब मार्जीवेल जवाबदार की सुञाणप शाहसेब के नाले से थी। जवाबदार वटां भते जी पर्ची, एक मोबाइल फोन, एक पिस्टल समेत गोलियों हथ कयूं वियूं आहिनि। मीरपुर माथेलो के कोसर कॉलोनी में हथियारबंदन की फायरिंग में एक जणो कतुल, जवाबदार घर अंदर दाखिल थी घर धणी अबरार कोलाची के गोलियों हणी जख्मी करे फरार थी विया। जख्मी अस्पताल नियदे फोत थी वियो। हैदराबाद के इलाके भिटाई नगर थाने के हदमान नौजवान चौकीदार जो पेट में गोली लगल लाश हथ। पुरानी बेदत कॉलोनी के रहवासी मुनसिफ अली लिगारी जो लाश मिलो। आपघात का चोबोल। पुलिस मूजिब मुनसिफ अली लिगारी एक NGO में सिक्योरिटी गार्ड तो ड्यूटी अंजाम ॾींदो हो। सहरिश नगर वटां सिंधु दरिया के पेट में गंदे पानी के दबे में नौजवान जो लाश हथ। पुलिस मूजिब पोती की उम्र 22 का 23 साल के विच में बुधाई वने थी। नौजवान दरवेश लगी रहो है। हैदराबाद टंडो रहीम खान डहरकी में मुबैना पुलिस मुकाबले में माचीवेल नौजवान के कत्ल खिलाफ मुजाहरा। हैदराबाद में नौजवान नादिर जमाली के कत्ल खिलाफ एहतजाज में वकीलन की शिरकत। टंडे रहीम खान में मुजाहरे में वडे अंग में शहरी शरीक। पुलिस खिलाफ नारेबाजी। डहरकी में शहरीन ऐं सिविल सोसाइटी के अगवानन रैली कढी एहतजाजी मुजाहरो कयो। अगवानन जो चवण है दादू पुलिस मुकाबले जो ड्रामो रचाए नौजवान नादिर जमाली के बेगुनाह गोलियों हणी कत्ल कयो। वाक़े की शफाफ जांच कराए मक़तूल के खून से इंसाफ कयो वने ऐं जुड़तू मुकाबले में मुलविस अहलकारन के सजा ॾिनी वने।